जय झूलेलाल। अॼु जे केरु बणंदो सियाणो प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि मायरा विकी चैनानी। ये KG2 क्लास में पढ़ंदा आहिनि कौंडल प्री प्राइमरी स्कूल में और ये हरिकाशी नगर में रहंदा आहिनि गोंदिया में। त अॼु असां हिननि सां खेॾंदासीं केरु बणंदो सियाणो। तव्हां छा रेडी आहियो? त घुमायो पंहिंजो पहिरियों सवाल। 8 कहिड़े जानवर जे नक में सिंग हूंदो आहे? ऑप्शन भालू, हाथी, गेंडो, जिराफ। हाथी। सिंग सिंग सूंड न, हाँ सूंड अलग अथव। सिंग। भालू, हाथी, गेंडो, जिराफ। गेंडो। गेंडो राइट आंसर। अगलो क्वेश्चन। बैल खे सिंधीअ में छा चइबो आहे? पहिरों ऑप्शन गांइ, मेंह, उठ या डांद। बैल खे सिंधीअ में छा चइबो आहे? राइट आंसर ॿुधायो। गांइ, मेंह, उठ या डांद। मेंह रॉन्ग आंसर है, डांद राइट आंसर। चलो नेक्स्ट क्वेश्चन। 7 100 खे सिंधीअ में हिंदीअ में छा चइबो आहे? पतो तो? ऑप्शन 90, 80, 70 या 100। राइट आंसर। अगलो क्वेश्चन। 13 रेगिस्तान जो जहाज कहिड़े जानवर खे चइबो आहे? घोड़ो, हाथी, ऊंट या जिराफ। ऊंट राइट आंसर। अगलो क्वेश्चन। घुमायो भी। 17 कहिड़े जानवर जे शरीर ते घाटा वार हूंदा आहिनि? ऑप्शन रिछ, कुत्तो, बकरी या गाय। बकरी। कहिड़े जानवर जे शरीर ते घाटा वार हूंदा आहिनि? रिछ, कुत्तो, बकरी या गाय। तव्हां पहिरें आंसर सही ॾिनो भालू, पर हुनखे सिंधीअ में छा चइबो आहे उहो ॿुधायो। भालू। भालू त हिंदी वर्ड आहे, सिंधीअ में? ऑप्शन रिछ, कुत्तो, बकरी या गाय। रिछ राइट आंसर। अॼु मायरा सां गॾु असां हिकु प्रतिज्ञा वठंदासीं त जेको मां चवंदुमि उहो तव्हांखे चवणो आहे। सिंधी आहियूं पाण खे सिंधी सॾाईंदासीं। सिंधी आहियूं पाण खे सिंधी सॾाईंदासीं। समाज जे सभिनी कमज़ोर कड़ियुनि खे जोड़ींदासीं। समाज जे सभिनी कमज़ोर कड़ियुनि खे जोड़ींदासीं और हमेशा घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असां सिंधी, असांजी ॿोली सिंधी। अचो त मिली करे असां पंहिंजी सिंधी संस्कृतीअ जो झंडो बुलंद कयूं। इन ई वीचार सां गॾु असांजो वीडियो शेयर कयो, लाइक कयो। जल्दी मिलंदासीं हिकु नए होनहार सुहिणे ॿार सां। तेसिताईं जय झूलेलाल।